नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में समाजी तंज़ीम पारां शहर जे मीराणी मोहल्ले में गवर्नमेंट स्कूल में साफ़ ऐं थधे पाणी जी फ़राहमी लाइ वाटर टैंक ऐं नलकनि जी फ़राहमी। घोटकी में समाजी तंज़ीम ज़ियाउल अम्मा फाउंडेशन पारां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहमो वारे में साफ़ पाणी जी फ़राहमी वारे मनसूबे तहत हिकु वाटर टैंक लॻायो वियो। समाजी तंज़ीम जे अॻुवाण मिर्ज़ा अरशद जमील, मिर्ज़ा वक़ार अज़ीज़, सैयद ज़ाहिद अली शाह, मिर्ज़ा आदिल अज़ीज़ बॉयज़ प्राइमरी स्कूल रहमो वारी पहुची हेडमास्टर ग़ुलाम नबी ऐं उस्ताद फ़याज़ अहमद दायो हवाले कया। इन मौके ते स्कूल जी इंतज़ामिया पारां समाजी तंज़ीम जे अॻुवाण जो थोरो मञींदे चयो आहे त स्कूल में सवें ॿारड़ा तालीम पढ़ाइनि था, पर पीअण जे साफ़ पाणी जी सहूलियत न हुजण सबबि ॿारनि खे तकलीफ़ हूंदी हुई, जेका हल थी वई आहे। होॾां समाजी तंज़ीम पारां रेलवे स्टेशन भरिसां मीराणी मोहल्ले में बि 2 नलका लगाया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।